शिकारपुर ज़िले के सुल्तानकोट थाने की हद में अगवा थियल सगियुनि जे सहाफ़ी लाला इशफाक अहमद भागत के मुगवी भाउ रहमान भागत ऐं ज़ुहैब चन्नो की बाज़ियाबी लाइ तालके प्रेस क्लब सुबुदेरो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मुगविन की बाज़ियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते तालके प्रेस क्लब सुबुदेरो जो सरपरस्त आला जमाल महमूद खोड़ो, तालके प्रेस क्लब सुबुदेरो जो सदर लाल लिनो मल्हा, अगुणो प्रेस क्लब सुबुदेरो जो सदर KTN काविश, सीनियर रिपोर्टर सिराई इमदाद हुसैन ओठो, औरंगजेब पीरजादो, जहूर हुसैन जामड़ो, सिराई जाहिद हुसैन सामठियो, फजल मोहम्मद मंगी, मंजूर हुसैन सिंध, अली बख्श सोलंगी, जावेद अहमद खोड़ो, गुलाब जामड़ो, आरिफ अली खाकी, विंदर अली चन्ना, जसकम अगवान, कामरेड करम खान सामठियो, कामरेड सफ़ीर अली सामटियो, कामरेड हाकिम अली मंगी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सगियुनि जे सहाफ़ी लाला इशफाक अहमद भागत जे भाउ रहमान भागत ऐं ज़ीशान चन्नो खे हथियारबंद शिकारपुर थाणे जी हद सुल्तानकोट थाणे जी हद मां अगवा करे विया, मगर सिंध पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि चयो त अगवा थियल ॿिन्ही मुगविन खे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए वञे, ॿी सूरत में शिकारपुर बाईपास रोड ते धरणो हयो वेंदो ऐं एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची